खुशामदीद, वेलकम टू ऑल, गुड इवनिंग। आई होप कि अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु थींदो। अॼु थोरो हिते माहौल आहे सूफ़ियाणो। स्टार्टिंग में यकीनन तव्हां गाने मां ई अंदाज़ो लॻायो हूंदो। यकीनन नाज़रीन प्रोग्राम खे ईअं वधाईंदासीं अॻिते। असां त घर भाती केरु आहिनि, किथां खां आयल आहिनि, असांजा घर भाती महिमान, ॼातल सुञातल आवाज़ ऐं शख़्सियत बिल्कुलु डेफिनेटली सो उन जो बि तारुफ़ कराईंदासीं। लेकिन हाणे गॾो गॾु वक़्तु थियो आहे, छो टाइम घटि मुक़ाबिल सख़्त ख़ूबसूरत कलाम तरफ़ वेंदासीं। प्रोग्राम आहे ही सिंधी संगीत पेज आहे सिंधी संगीत। इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं असांखे टाइम लाइन ते मैसेज न कंदा कयो। इनबॉक्स में मैसेज कयो, तव्हांजा मैसेजिस थोरी देरि में शामिलु थी वेंदा, स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदा। ऐं हाणे असां हलूं था ख़ूबसूरत कलाम तरफ़, गॾिजी इंजॉय था कयूं। काॾे न वञण ॾिसंदा सिन टी मिलूं था हिन गाने खां पोइ।
की पंहिंजी विञाए वेठासीं। खुश आमदीद टू ऑल ऐं यकीन अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु हूंदो। अॼु असांजा घर भाती आहिनि फ़क़ीर गोस बख़्श तुनियो ऐं ढोलक ते गुलाम अब्बास समो, बैंजो ते आहिनि ज़मीर अहमद कल्लो ऐं खंजरी नवाज़ आहिनि सनाउल्ला तुनियो, कोरस आहे वकील अहमद ऐं अली हसन। सभिनी खे भलीकार चवंदासीं, गुड इवनिंग चवंदासीं, अगेन भलीकार भाउ। ऐं यकीन तव्हांखे बि हाणे मज़ो ईंदो, इंजॉय कंदा। अॼु जे प्रोग्राम में भलीकार चवंदासीं सिंधी प्रोग्राम सिंधी संगीत। मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान हमेशह वांगुरु किरण लगारी। सो स्टार्टिंग में असांजे व्यूवर्स खे छा था ॿुधायो त पोइ कचहरी खे कंटिन्यू रखंदासीं। स्टार्टिंग में असां अॼु जी जेकी तारीख़ आहे, हा, सो साईं बादशाह पीर जे आमद जी तारीख़ आहे, माशाअल्लाह यारी आहे, ख़ुशीअ जी तारीख़ आहे। इन करे मदा उन दस्तगीर बादशाह पीर पेश कयूं था, उन खां बाद में आरफन ऐं अलाह वारनि जी ॿोली पेश कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु था थी वञे। बिस्मिल्लाह। न त सूरन पछाड़ियो खन ओ मोहब्बत बारो मच अल्लाह सीने मंझ सजल ओ बगदाद शहर दिया निशाना उचियां लमियां ते चीराहू मन मेरा पुरजा पुरजा इने जिवे दर्दी दे कपड़े लीड़ा उना लीड़ा दी में खपनी पाकी नलसा नाल फकीरा बगदाद शहर दे ओ टुकड़े मगसा सुल्तान बाहू उते करसा मीरा मीरा ओ दस्तगीरे दो जहां कर माड़ मुंह मिसकीन दे थोरोआ उधर लगा कर माड़ मुंह मिसकीन दे थोरोआ उधर लगा कर माड़ मुंह मिसकीन दे ओ दस्तगीरे दो जहां ओ दस्तगीरे दो जहां कर माड़ मुंह मिसकीन दे थोरोआ
तमामु बहितरीनु माशाल्लाह तमामु बहितरीनु IFB में आवाज़ जेको आहे वरी घटि थी वियो आहे मे बी सो कीअं लॻो हिन खां पहिरीं तव्हां आया हो यकीनन काफ़ी दफ़ा आया आहियो माशाल्लाह सां हाणे त इंट्रोडक्शन करण जी ज़रूरत बि न आहे तव्हांजी पहचान आहे यकीनन सिंटवी ऐं तव्हां पाण बि पहचान आहियो सो कीअं लॻंदो आहे मोट जॾहिं हितां खां वेंदा आहियो तव्हां घर ऐं असां हितां जॾहिं मोटी वेंदा आहियूं पंहिंजे जिते जिते असांजा फुकरा मिलंदा आहिनि उहे असांखे दाद ॾींदा आहिनि असांखे घणो भाईंदा आहिनि उहे ई फुकरा करे चवंदा आहिनि त असां बि अचूं टीवी ते या किरनि जे प्रोग्राम में काफ़ी ईअं चवंदा आहिनि त असां बि जेकर टीवीअ ते अचूं तव्हां बि मीडिया ते अची विया आहियो टीवीअ ते अची विया आहियो ऐं अहिड़ो आरफाणो कलाम ऐं हक़ीक़त ईअं आहे त माना असांखे घणी मोट इहा मिली आहे त हे जेको मीडिया सूफ़ियाणो राग हलायो आहे को प्रोग्राम जेको सूफ़ियाणो राग थिए थो उन में घणो मज़ो अचे थो दोस्तनि खे ऐं फ़क़ीरनि खे बि घणो मज़ो अचे थो ऐं असांखे बि उहे हिन टीवीअ जे हिन चहिरे ॾेखारण सां असांखे सुञाणनि था ठीकु आहे जी गॾो गॾु कॉल आहे कहिड़ी किथां खां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अवल अला अलीम आला आलम जो धणी अवल अला अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आ कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जूं शहर बांदी का बशीर अहमद ख़ास केली कीअं आहियो भाउ ठीकु आहियो ख़ुशि आहियो चङा भला अल्लाह पाक जा लख एहसान मालिक जे करम लॻा पिया आहिनि तव्हांजे प्रोग्राम खे ॾिसूं पिया ऐं ॾाढो सूफ़ी अंदाज़ राग अॻु में बि साईं असांजे प्रोग्राम में महिमान थी चुको आहे अॼु बि ॾाढो सुकून अचे पियो तमामु महिरबानी आहे असांजे साईं सैयद ख़ालिद शाह डायरेक्टर साहिब जी तमामु बहितरीनु सिंगर अलाए किथां किथां ॻोल्हे साईं हुननि खे वठी ईंदो आहे अलाए किथां किथां न असांजी पंहिंजी सिंध मां ॻोल्हे ईंदा आहिनि तमामु बहितरीनु नो डाउट ऐं छा चवणु चाहींदव कहिड़ो कलाम छा फरमाइश तमामु साईं जान ॾाढी भली ॿोली ॿुधाइबो हुनखे भलीकार चवंदासीं जेके बि हुनजा साज़ीज़ आहिनि सभिनि खे भलीकार चवंदा ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए ऐं साईं जन जे गिची में सिंधी अजरक ॾिसी एतवार कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी बि थिए ऐं जेकर भाऊ जेकर टोपी पाए अॼु अञा भलो लॻे हा बिल्कुलु बिल्कुलु नेक्स्ट टाइम जॾहिं तव्हां ईंदा टोपी पाए ईंदा थैंक यू सो मच ऐं असांजे प्रोग्राम में स्पेशली होस्ट ऐं डायरेक्टर जी ॻाल्हि कंदासीं जेके असांजी साईं खे नंढड़ी रुके छुरी मुंहिंजी मूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत पियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॿोली ॿुधाए बिल्कुलु बिल्कुलु असां विच में शामिल कंदासीं अल्लाह ताला ख़ुशि कंदो सदाईं ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं मुस्कुराईंदा रहंदो थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो जी ऐं असांजे प्रोग्राम में ऐं असांजी जेका नेचर असांजी जेका पंहिंजी बि आहे त असां हमेशह उहो ई रागी वठी ईंदा आहियूं जिन्हनि खे राग जी क़दुरु आहे फ़न सां मोहबत आहे पंहिंजी ज़बान सां मोहबत आहे ऐं जीअं असांजी बि यकीनन फ़न सां मोहबत आहे त तॾहिं इहे ख़ूबसूरत महफ़िलूं ही जेके कलरफुल जेके गुल जमा थियनि तव्हांजे लाइ तयारु थियनि हीउ गुलदस्तो कंप्लीट थी चुको आहे जंहिंजी ख़ुशबू हर जॻह ते बिखरजी वई आहे सो उनजा सॼा रोल मॉडल आहिनि बिहाइंड द कैमरा उते ओबी ते वेठल जेके असांजा GM आहिनि उनखां पोइ मौज़म आहिनि सभई हर कंहिंजो मूड थोरो घणो ख़राबु थींदो रहंदो आहे सो पार्ट ऑफ लाइफ ऐं लाइव वास थींदो रहंदो आहे जी हाणे गाने तरफ़ वेंदासीं कलाम तरफ़ जी त कलाम ते वञूं या ब्रेक आहे जी छा ॿुधाईंदव हाणे असां हाणे कलाम ॿुधायूं था चीज़ल साईं जो चीज़ल साईं जो जी ऐं दोस्तनि जी फरमाइश ते फरमाइश में नाला अगरि वठणु चाहियो त वठी हा जेके असांजा दोस्त आहिनि कंडियारे खां निज़ामुद्दीन अबड़ो साहब वहीद अली खिची साहब मिठल अली खिची साहब ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि जी पर ख़ासि करे असांजो प्यारो दोस्त आहे शुएब साहब मेमू साहब उनजी फरमाइश उनजी लॻे थो वधीक पारत आहे हा उनजी वधीक फारत ऐं सैयद फ़हीम शाह उहो बि असांखे ॾिसंदा आहिनि प्रोग्राम खे लाइक कंदा आहिनि कॉल्स कंदा आहिनि मैसेज कंदा आहिनि उन्हनि जी बि इहा ई फरमाइश आहे ऐं उन्हनि खे डेडिकेट था कयूं ठीकु आहे हलो रमज़ा गमदा यार मेरे दा बलनाज कर दिल लुटिया तरकश तीर चलावन कहरी अबरू जुलवाने वन सै सै झटिया ओ मुँह में दाब मेरे पीर मुगादा सुना चीजल ओ मैं तवे किसी गार की सकिया
बहितरीनु तमामु बहितरीनु ऐं रूहानियत लाइ ज़रूरी आहे अहिड़े क़िस्म जा कलाम जेके सभु ॿुधंदा आहियूं। हमेशह मां उहा ई ॻाल्हि कंदी आहियां त सुठी शाइरी सुठो उनखे परफॉर्म करणु तमामु बहितरीनु हूंदो आहे हिकिड़े सुठे सिंगर जे लाइ। घोट साले शाह खां लाल शाह ॾिसी रहिया आहिनि असांजो प्रोग्राम सिंधी संगीत, मीरल शाह। ऐं हाणे वक़्तु थियो नंढी साई नंढी ब्रेक जो, सो काले नामनि जो ॾिसंदा सिंधी मिलूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां। एक दफ़ा ॿीहर पूरी सिंध वासिनी भली का चवंदमि तव्हांजे चैनल सिंधी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान करण लॻा। असांजे घर बाती फ़कीर घोष बख्श तुनियो, फनकार ऐं ढोलक ते गुलाम अब्बास समोआ, बेंजो ते ज़मीर अहमद कलोआ, खंजरी नवाज़, सनाउल्ला तुनियो, कोरस आ वकील अहमद ऐं अली हसन। अगेन भलीकार ख़ुश आमदीद टू ऑल। ऐं हाणे कहिड़ो गानो कहिड़ो कलाम पेश कंदो? अहिड़ो ई आरफाणो कलाम, सूफ़ी कलाम, छो जो असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे आरफाणो कलाम पसंदि करनि था। अहिड़ो ई मिस्री साईं जो कलाम तव्हांखे ॾाढो पेश कयूं था। ठीकु आहे जी, बिस्मिल्लाह। अच्छा जी, असांखे ॾिसी रहिया आहिनि खोड़े शरीफ़ खां सैयद इख्तियार अली शाह, सैयद रहीम शाह, सैयद शाहिद शाह, सैयद नबील शाह, सैयद साजिद शाह ऐं सैयद ख़ालिद शाह। थैंक यू सो मच जी, ओवर टू यू। जदा तू आसी महबूब मैं कल, जदा तू आसी महबूब मैं कल, मैं लख में सान मने सा सजदे दे सा। लोग भावे भले कुछ भी आके हद शरीयत वाली भले, लोग भली भली कुछ भी आके हद शरीयत वाली भले सा सजदे ले सा। ये दीदार रब भल का फरी लिखे वो वक्त अंदर ठरे सा सजदे यार मेरे दी सूरज नल भला शम्स कमर की मेरल सकदे जैसे झलक कनू, जैसी झलक कनू कम फलक में दे नहीं मलक किताब न झल सकते। हर नूर परी फिर वेणी धोनी ना यूसुफ में शक्ल सकती। महबूब मेरे दीशान वतन ना पखता पहुंच कुल सकती। मोटिया मुवटिया मोटिया मुवटी रब आणी होया जी कर पवई होया जी कर पवई होया ओ मोटिया मुवटिया
बेहतरीन कहिड़ा ॻाइणा तव्हां ॿुधंदा आहियो वधीक प्रिफर कंदा आहियो पसंदि कंदा आहियो उन्हनि खे ॿुधण जेको जेके फारिग बि टाइम आरफाणू ॿोली ॻाइनि था उहे हूअं बि आवाज़ु पसंदि आहे उहो जेको बि आवाज़ु सुठो आवाज़ु आहे बाक़ी आरफाणुनि जेके अलाह वारनि फ़क़ीरनि जी ॿोली ॻाइनि था सूफ़ी राग आहे पोइ उहे असांखे घणो वणंदा जेके सुठा सिंगर आहिनि जेके नाले वारा लेजेंड जेके सिंगर गुज़रिया आहिनि उन्हनि मां तव्हांखे कहिड़ो वणंदो आहे सिंगर जेको तव्हां चाहियो था इन खे बार बार ॻायां ॿुधां फ़क़ीर मुनवर अली अबड़ो अच्छा उनजो कोई गानो यादि आहे तव्हांखे कोई कलाम कुझु अहिड़ो या कहिड़ो गानो हुनजो वणंदो आहे तव्हांखे हली घणो हा काफ़ी कलाम वणंदा आहिनि पर जॾहिं खां वठी हुनखे ॿुधो पहिरियों कलाम हुन ॻायो उहो मूंखे बसि ईअं समाइजी वियो अच्छा उहे कलाम पेश कया उस्ताद भला केतिरा आहिनि ऐं घणा आहिनि ऐं कहिड़ो हाणे रिसेंटली जेको हाणे जेको तव्हांखे सेखारे पियो प्रॉपर केरु उस्ताद आहे तव्हांजो हिकिड़ो ई उस्तादु आहे हिकिड़ो आहे जेको यको ई केतिरो टाइम थियो तव्हांखे हिन उमिरि जो अंदाज़ो बि थी वेंदो माना 10 साल थी वियो 10 साल थी खण में त पोइ केतिरो हिकिड़ो ई उस्ताद स्टिल आहे अञा ताईं हिकिड़ो ई। छो ॿियो मटाया वञा भला को कॾहिं झड़ा वड़ा कोन थिया न जहिड़ा बेड़ा न थिया उस्ताद सां मुंहिंजी उहो ई मोहबत आहे अच्छा तमामु बहितरीनु उस्ताद जो नालो बि ॿुधायो न सरप्राइज़ रखियो अथव मुनवर फ़क़ीर अबड़ो तमामु बहितरीनु तमामु ॿुधंदो बहितरीनु बि उनखे घणो आहियां उनजी ॿोली पसंदि बि आहे उनजी कचारी बि पसंदि आहे सोबत बि उन थी आहे अच्छा जी सिंधी तमामु बहितरीनु तमामु सुरीला सिंगर रागी नज़ाकत अली ब्रह्माणी असांखे कॉल कई आहे छो त कॉल था रिसीव कयूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी खुश आयो अल्हम्दुलिल्लाह भाउ मां ठीकु तव्हां कीअं ठीकु आहियो गांव फर्स्ट क्लास तव्हां खुश आयो अदी सॼी टीम खे यादि में चवंदासीं अदी मौला अली मदद तव्हां ॿुधायो शो ॾिसो पिया छा फरमाइश अदा अदे गोस्टबुक सां कचहरी कंदासीं कुझु सवा घड़ी कुझु फरमाइश चवंदासीं अदा खे यादि में चवंदा साईं मौला अली मदद साईं अदा साईं खुश आयो ख़ैर साईं अला साईं बाजे तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो गांव फर्स्ट क्लास तव्हां खुश आयो बाबा ॿियो ख़ैर आहे अल्लाह इमाम हुसैन जी बाजा बाबा साईं तबियत सही आहे बाबा फ़क़ीर साईं वारा ख़ुशि आहिनि फ़क़ीर मुनवर वारा बाबा हा बाबे साईं वारा बि ख़ुशि वेठा आहिनि बाबे साईं वारा ख़ुशि वेठा आहिनि अल्लाह साईं ख़ुशि करे बाबा हिकिड़ो अर्ज़ु आहे असांखे काफ़ी ॿुधाईंदा रखियल साईं जी बाबा साईं यादि छिनण में छा आहे करके गंढनि जूं ॻाल्हियूं साईं ॿुधायूं था यादि हुजे त बाबा अहसान कजो असां ते जी बाबा साईं ॿुधायो था बाबा साईं सॼी टीम खे मां सिंधी टीम खे सॼी खे यादि में चवंदुसि मौला अली मदद थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखो यार छिनण में छा आहे हिन कलाम में बि तमामु घणो कुझु आहे सो इहो स्पेशली डेडिकेट कंदमि सम्झी त विया हूंदो ख़ालिद भाउ सो हाणे तव्हां जेको आहे गाने जी तरफ़ ईंदासीं मुंहिंजे टाइम आहे ब्रेक में अञा जी साईं जन जे फरमाइश कई हा साईं रखियल पाक मालिक जो कलाम पेश कयूं था बिल्कुलु बिल्कुलु थी ॿिया बि असांजा दोस्त आहिनि खानवाण खां आशिक़ अली सूमरो साहब ऐं मुंहिंजो नंढड़ो फर्ज़न सूफ़ी सुनियान अली ऐं सर्वेज सूफ़ी जी ऐं साईं सैद मारूफ़ अली शाह नौंदरे जी उन्हनि जी फरमाइश थी कलाम रखियल पाक फिरू मुझे यार जू निठू जल भोरल ओ फिरू मुझे यार जू निठू जल भोरल तपीला थी वन मोहड़ा साही मूल लगन ते क्यों कयूं अबरुर जे जलवर ओ सिकरू सटर नज़र जेके उलरू कन एजाज जी अखियूं आशिकन जूं बाजार में रतूं प्रिय जे रंग में सुञाण मिसेई नथू सके रखे तनहाल पियो हे नथू सके रसा तनहाल पियो है वो दुखन साडे सुना शाह रखल तन ओजा कन ओजा फाटे टुके कचल कपल करे मुझा इश्क कयम उजवा हर रग में तंतु तमार प्रिय जी अजन हू सदा रुतबा वदहू ला शरीक लहू इयो जोश ना जज्बा वो प्री से बस बात सुना शाह रखल वो मुजाहद भी गलतम हो कमल चमेग नगाल जो सुनावे ही क्यों विचार दिल लगी दोस्ती जो शामुल आहे मिकदार अकुल अंदर मां चयो नुख तो ही निर्वार
लख हजार जे टुटे तट कोई ना लगे करके गंढण जूं ॻाल्हियूं अल्लाह यार छिनण में
माशाल्लाह तमामु बहितरीन आवाज़ करके ॻंढण वारियूं ॻाल्हियूं अलाह यार छिनण में चाहे वेरी ट्रू सो गॾो गॾु वक़्तु थियो नंढी सां नंढी ब्रेक जो कालीना मंझि ॾिसंदड़ सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ यादा अञा मूंखे यादा अञा मूंखे यादा वंस अगेन वेलकम बैक खुश आमदीद हिकिड़ो ड्रामे जो प्रोमो हलियो मूंखे कुझु यादि अची वियो सो चवंदा आहिनि त माण्हू थोरो घटि उॾामे त उन में तव्हांजी आफ़ियत आहे वंस अगेन वेलकम बैक ऐं वक़्तु कंहिं सां गॾु न हूंदो आहे सुठो वक़्तु हमेशह तव्हां सां गॾु हूंदो आहे जेको वक़्त सां गॾु हलंदो आहे कामयाबु हूंदो आहे जेको वक़्त खां पहिरीं जंप लॻाईंदो आहे न उहो मथे थी डस्ट थींदो आहे हेठि ऐं ॾाढो 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 ॾुखियो वारो डस्ट थींदो आहे हेठि सम्झी त विया हूंदो सो ख़राबु न किरो सुठो किरे माण्हू ऐं हमेशह इज़त में रहे ऐं इज़त करणु सिखे ऐं ठीकु आहे कावड़ हूंदी आहे जहिड़ो हूंदो आहे पर इग्नोर करे दरगुज़र करे ही लाइफ आहे प्यारु कयो प्यारु वठो ऐं प्यार में ई मज़ो आहे जी सम्झी त विया हूंदो तव्हां बि नफ़रतनि में कुझु बि न आहे नफ़रतूं न कयो मोहबतूं जेतिरियूं थी सघनि विरहायो ठीकु आहे जी असां सां गॾु असांजा घर भाती ऐं हाणे कलाम तरफ़ वेंदासीं भाऊ गोस बख्श भाऊ ही नालो बि मतिलबु हेॾो में ज़ुबान थी न ईंदो आहे गोस बख्श भाऊ सो हाणे तव्हां कहिड़ो गानो कहिड़ो कलाम छा ॿुधाईंदो आरफानू कलाम अहिड़ो ई ॿुधाईंदासीं अयाज़ साईं जो कलाम सही दोस्तनि असांजे जेके मैसेज कया आहिनि उन्हनि जे नाम कयूं था ठीकु आहे तव्हां अगरि नाला वठणु चाहियो त वठी सघो था असां थोरो आज़ादु कंदा आहियूं असांजा प्यारा तव्हांखे दोस्त असांजे ॻोठ जा आहिनि हा मोहम्मद असलम तुन्यू साहब अदा अरशद आड़े पाड़े वारा बि वठी छॾियो को मसलो ई कोन्हे प्रोग्राम तव्हांजो आहे भाउ ऐं साईं सुहेल अहमद तुन्यू साहब हा। सभई दोस्त जा सऊदी अरबिया खां असांजो जेको दोस्त ॾिसी रहियो आहे कंबर अली तुन्यू साहब अब्दुल हफ़ीज़ तुन्यू साहब उन्हनि जे नाम कयूं था ऐं खोड़े शरीफ़ खां सैयद बाक़िर शाह ऐं निहाल अब्बासी असांखे ॾिसी रहिया आहिनि थैंक यू सो मच ऐं तव्हां सभिनी वॾी महिरबानी मूंखे बर्दाश्त करणी एॾो ॻाल्हाईंदी आहे माण्हू चरिया थी वेंदा आहिनि पर तव्हां मूंखे बर्दाश्त कयो था वॾी महिरबानी आहे सऊदी अरब खां अली गुल जतोई साहब असांखे ॾिसी रहिया आहिनि थैंक यू सो मच ऐं सऊदी अरब में आए त असांजे लाइ दुआ कयो सिंध टीवी जे लाइ असांजी वर्कर जे लाइ असांजे लाइ सभिनी जे लाइ जी हाणे गाने तरफ़ जलवा करे कजल कया फितना खड़ा जी जान में हिंदू सिफत दावा मुसलमानियत सदी दावा मुसलमानियत सदी तकवा फिटी सुनिया न कई हिंदू सिफत ज़ालिम अखन विधो कर कलो गिलान लाइण निभाइण नीहणो वरी तनी जो आ अजब मंसूर सां ॾिसी मिली मणका टुरियो मैदान लीला जल गुलारे लगी लीला जल गुलारे लगी धोखे समा मजनू फिरी लीला जल गुलारे लगी धोखे समा मजनू फिरी अटकाए दिल आशिक में ठोके पर खबर जे कान में हर पल पहर एजाज थे वरी सर अखिन जो मामलो हर पल पहर एजाज थे वरी तन सर अखिन जो मामलो तन अध मुठन तन अध कुठन जो जियो लगे फुरका पसी मौज मोहम्मदी मौज मोहम्मदी कतरो थो कुलजम उर्फत रबी बिरबी मस्ती थी माकुम रखियो कुर्ब कदम मेरा कुनवाऊ तटे पसी मौज मोहम्मदी हाथ कथया हैरान मनरानी फकत राय लक सागो ई सुबहान मिड़ो ई महरान सूरत सब समायो पसी मौज मोहम्मदी वजूद विया अना रब अना मोहम्मद इन पंथ पया वो जोगी मरी जिया वो अल्लाह पे
दिल हैरत जे हाहू ओ रुख यार दा काबा है मैं क्यों न थी वहाँ ज़ाहिर रुख यार दा काबा है मैं क्यों न थी वहाँ ज़ाहिर ओ रुख यार दा काबा है मैं क्यों न थी वहाँ ज़ाहिर मैं हर हर सजदा करा हर हर सजदा करा भले लोग वाके काफर रुख यार दा काबा है मैं क्यों न थी वहाँ ज़ाहिर रुख यार
माशाल्लाह तमामु बहितरीन असां सां गॾु फ़नकार असांजे घर भाती फ़कीर गोश्त बख्श तुनियो ढोलक ते गुलाम अब्बास समो बैंजो ते ज़मीर अहमद कलो ऐं खंजरी नवाज़ानी सनाउल्ला तुनियो कोरस ते आहिनि वकील अहमद ऐं अली हसन तव्हांखे अगेन भली करदा आई होप कि तव्हांखे गर्मी वर्मी न लॻी हूंदी फैन वैन बंदि लॻो पियो आहे एसी हलनि पिया सो कराची खां असांखे ॾिसी रहिया आहिनि सैयद अयूब शाह फयाज़ हुसैन राजपर साहब एजाज़ हुसैन अबड़ो खोड़े शरीफ़ का असांखे ॾिसी रहिया आहिनि वकाज़ कल्होड़ो बख्शन कल्होड़ो गुडो कल्होड़ो मोहम्मद अली कल्होड़ो थैंक यू सो मच तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम खे पसंदि करण जी ऐं असांखे एप्रिशिएट करण जी नाज़रीन पेज सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कयो टाइम लाइन ते मैसेज न कंदा कयो छो तो शामिल न थींदा प्रोग्राम में छंछर आचर सुबुह जो 9 खां 11 जे विच में ही प्रोग्राम रिपीट आहे ऐं लाइव प्रोग्राम आहे सूमर अंगारो 4 खां 6 दरमियान असां तव्हांजी ख़िदमत में लाइव आहियूं यकीनन अॼु जो प्रोग्राम तव्हांजे लाइ बहितरीनु हूंदो ऐं ॾिसी रहिया हूंदो ॿुधी रहिया हूंदो असां सां गॾु फ़कीर गोश्त बख्श तुनियो असांजे घर भाती यकीनन हिते आहिनि ऐं ब्रेक आहे या गाने जी तरफ़ वञूं जी गानो हाणे कहिड़ो पघार न सुकण ॾींदासीं महिनत आहे जितां चवंदो उहो ई थींदासीं हा जी पर बहरहाल असांजो आरफाणू ॿोली जो आहे हा पर ही एजाज़ साईं जो हिकिड़ो मेजाज़ी कलाम आहे जेको लिखियलु आहे माशाल्लाह जी तव्हांजे आॾो पेश कयूं था बिल्कुलु असांजो दोस्त जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि जे आॾो पेश कयूं था आदार शाद हा आहे जेके ॾिसनि अदा मज़र तुनियूं ऐं मिस्कीन अली तुनियूं साहब दाऊद अली तुनियूं साहब ऐं हेॾां मोहम्मद लतीफ़ अरमान अली तुनियूं साहब ऐं रहमान अली तुनियूं साहब इन्हनि जी फरमाइश ते कलाम ठीकु ऐं अज़ीज़ तुनियूं ऐं हसनैन साईं असांजो मुंहिंजे साथियुनि जो नंढड़ो आहे अच्छा हसनैन अली मां भाऊ खे ॾिसां पई अच्छा सही आहे उन्हनि जी फरमाइश ते कलाम तू सोना तेरे आशिक सोने में न कहीं विच कम जेड़ा कंदो हेठ थिया अखा चान सगा में चिड़ी चंगूर कां जेड़ा सुनिया मुहा वाले तेरी कौल बहन में कमीने दा हक केड़ा हो कर नजर मिस्कीन ते मौला हिवा हिकु जेड़ा विच चसजे ओ वरी सोना करे सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻी सोहना कर सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻी ओ सिंगार जी चेहरो ॾेखार ॾिसां अॼु कीअं थो लॻी सिंगार जी चेहरो ॾेखार ॾिसां अॼु कीअं थो लॻी आऊं हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾिसी हुस्न ॻोल्हींदो आहियां ॾे हुस्न पंहिंजे जो निखार ॾिसां अॼु कीअं थो लॻी ॾे हुस्न पंहिंजे जो निखार अॼु कीअं थो लॻी ऐं सिंगार जी चेहरो ॾेखार ॾिसां अॼु कीअं थो लॻी कीअं थो लॻी कीअं थो लॻी सोना कीअं थो लॻी कीअं थो लॻी कीअं थो लॻी कीअं थो लॻी वरी सोना करे सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻी सोना करे सिंगार
सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻे वरी सोना करे सिंगार ॾिसां अॼु कीअं थो लॻे माशाल्लाह तमाम बेहतरीन ॾिसां अॼु कीअं थो लॻी यकीनन तमामु सुठी शाइरी हूंदी आहे परफॉर्मेंस बहितर हूंदी आहे त यकीनन तमामु घणो मज़ो ईंदो आहे असांजा गॾु असांजा घर भाती फ़कीर गोस बख़्श तुनियो गुलाम अब्बास सामोन ज़मीर अहमद कलो सनाउल्ला तुनियो वकील अहमद ऐं अली हसन घर भाती हिते राइट नो मौजूदु आहिनि लेकिन गॾोगॾु तकड़ में वठूं था नंढी ब्रेक नंढी साई काॾे न मुंहिंजो मिलंदासीं ब्रेक खां पोइ once again welcome Bhalikar Khush Amadi to all Dishan basa ke disi rahe thank you so much Dishan idea सुठो आहे वैसे ख़राब ना है Bhalikar again नड़ी ब्रेक खां पोइ तव्हांजी ख़िदमत में पूरी सिंध टीवी जी टीम ही गुलदस्तो तव्हां साम्हूं आहे यकीन अॼु प्रोग्राम सुठो लॻो हूंदो ऐं अञा हली रहियो आहे पिक्चर अञा बाक़ी आहे ऐं असां सां गॾु असांजा घर भाती मौजूदु आहिनि तव्हां असांखे पेज ते लाइक करणु विसारियो सिंध संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ठीकु आहे ऐं गाने तरफ़ वेंदासीं ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवंदमि त प्यार ऐं हसद अलॻि शयूं आहिनि प्यार में बि हसद थींदो आहे उहो हिकिड़ो अलॻि क़िस्म जी शइ आहे ऐं जेको हसद हूंदो आहे उहो इंसान खे वैसे ई नाकाम कंदो आहे नॉर्मली लाइफ में बि सो तव्हां बि इतफ़ाक़ कंदा हूंदव हिकिड़ो मोहबत में हसद थींदो आहे कंहिं शइ खां हिकिड़ो वरी हासिद माण्हू हूंदो आहे उनखे हर शइ खे ई साड़ हूंदो आहे हिकिड़ो माण्हू अलाह खां घुरे हिकिड़ो माण्हू वरी हक़ वठंदो आहे फुरंदो आहे सो बहरहाल ईअं न कयो सो हाणे गाने तरफ़ वेंदासीं ऐं असांजो सॼो कमु ई इहो आहे त असां मोहबतूं ॾियूं ऐं तव्हां सां ॻाल्हायूं तव्हां असांखे कॉल कयो ईअं असांखे रिस्पॉन्स ॾियो ऐं हाणे गाने तरफ़ वेंदासीं इहो गानो तव्हां सभिनी प्यार करण वारनि खे डेडिकेट कंदासीं जी कहिड़ो गानो
गन ॿुधायूं था असां पंहिंजे फ़क़ीर साईं जो मुनीर साईं जो कलाम आहे इश्क वॾी आफ़त अल्लाह सरदार झुकाए थो। आहा वाह कूल इहो कलाम ॿुधायूं था जी ऐं असां डेडिकेट करियूं था पंहिंजे दोस्तनि खे हा। जेके ॿार मुल्क में आहिनि सऊदी अरबिया में उन सभिनी जे लाइ दोस्तनि जे लाइ जी। हीउ कलाम ऐं असांजो नंढड़ो हसनैन ऐं नबील जानीअ जी फरमाइश आहे। इश्क दे मुल्क रागून हरगिज़ी इश्क दे मुल्क रागून हरगिज़ गाल इश्क दी करिए ए विच वज़ाइफ सुण दे उम्र दिना दी पढ़िए काले मुंह उना दे होसन जो कूड़ इनी विच कड़िए मैनू करू थी सा ओ इश्क वाला दा सजल साईं जेके इश्क दे विचों आ अड़ी पर ईमान सलामत हर कोई मंगदा सा इश्क सलामत मंगी ईमान सलामत हर कोई मंगदा असा इश्क सलामत मंगी मगन ईमान ते लजावन इश्क दिल हैरत दे विच वंगी ओ मैनू करू थी सा इश्क वाला दा सजल साईं तुड़ी होवन शराबी भंगी इश्क इश्क असा कयो इश्क न कयो के बे असारी इश्क के सुञातो न के असा परखो इजाज चवे असा ई सुञातो न त इश्क उहो आजो जह जबल थर थराया एक दिन में गया इश्क दिमाग में विच इश्क ने मेरी वडाई लुट ली मैं गया इश्क को दाद लेवन इश्क ने मेरी दानाई लुट ली इश्क लुटेदा पीर पैगंबरान बादशाह दी बादशाही लुट ली तेरा की लुटिया इश्क ने बुले शाह इश्क ने खुदा की खुदाई लुट ली आहे इश्क वडी आफत वडी आफत ओ सरदार झुकाए थो महबूब जे गलियुन में अली शेर नचाए थो महबूब जे गलियुन में अली शेर नचाए थो इश्क वडी आफत सरदार झुकाए थो शेर लगाए थो
सही ताना चुमी चश्मे चाहे तो महबूब जे गली में महबूब जे गली में बद शेर न चाहे तू आए इश्क बड़ी आफत सरकार झुकाए तो महबूब जे गली में बद शेर न चाहे तू महबूब जे गली में बद शेर न चाहे तू। माशाल्लाह तमाम बेहतरीन भाव तबियत ठीक आहे जी नवाब शाह कासा ॾिसी रहिया आहिनि सिंध टीवी तमामु बहितरीन मॉडल डायरेक्टर भी रहिया आहिनि मुश्ताक वसीम मुश्ताक बस ठीकु आहे छोॾो कीअं आहियो ठीकु आहियो आई होप के तव्हांखे अॼु प्रोग्राम बि वणंदो हूंदो ऐं वणियो हूंदो ऐं ख़ासि कामरान ख़ासि कहिड़ी बि असांखे ॾिसी रहिया आहिनि रहीम अंसारी बि ॾिसी रहिया आहिनि महबूब पल बि ॾिसी रहिया आहिनि ज़ाहिद चांडियो बि ॾिसी रहिया आहिनि थैंक यू सो मच तव्हांजी वॾी महिरबानी प्यार मोहबत कुर्ब ईअं ई रहंदा सिंध टीवी सां गॾु तव्हांजा असांजा ऐं ईअं ई साथ रहंदो तव्हांजो असांजो इनशाअल्लाह असां सां गॾु फनकार फ़कीर गोस बख्श तुनियो ढोलक ते गुलाम अब्बास समो बैंजो ते ज़मीर अहमद कलो ऐं खंजरी नवाज़ आहिनि सन्नाउला तुनियो कोरस आहे वकील अहमद ऐं अली हसन थैंक यू सो वेरी मच भाउ सभिनी वॾी वॾी महिरबानी भाउ जा एंड में हाल पूरा हुआ हीअं थियनि पिया फैन जल्दी ऑन कयो पघर में सो बहरहाल ईअं ई सिंध टीवी जा ही रंग आहिनि ही रंगनि में ईअं कलरफुल सभिनी खे थियणो आहे नेट फाइनली वरी बि तव्हांखे घुराइणो आहे ऐं हिते आहियूं ईअं साथ तव्हांजो रहंदो असां सां गॾु बिहाइंड द कैमरा इरफान ॾहर ऐं सजाद इन खां पोइ तनवीर ऐं मुड़ी वणी ॾिसणो पियो ऐं इन खां पोइ मौज़म आहिनि जेके लाइव प्रोग्राम जेके थींदा आहिनि उनजा एडिटर आहिनि सैद ख़ालिश डायरेक्टर कल्ह मूंखे नालो विसरी वियो वठणु आहे सो तमामु बहितरीनु ऐं GM तमामु बहितरीनु असांजा भाउ बि आहिनि ऐं मस्ती मज़ाक हलंदी आहे इन सां गॾु पंहिंजी होस्ट खे लॻाए वेझो आहे इनशाअल्लाह मथे हफ़्ते सूमर अंगारो 4 खां 6 दरमियान तव्हांजी ख़िदमत में मां हूंदमि तेसि रखो पंहिंजो ख़्यालु पंहिंजे प्यारनि जो हमेशह चवंदा ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़ मुंहिंजे तरफ़ां जी नालो वरितो आहे GM भाउ जो वरी उस्ताद GM बि वरी सो अगेन थैंक यू सो मच जी ऐं GM भाउ छा हा सो थैंक यू सो मच वरी महिरबानी वॾो प्यार तव्हांजो ॾिसण जे प्रोग्राम महिरबानी ऐं हाणे हलूं था लाॾे तरफ़ सैयद फ़हीम शाह जी शादी आहे कंग्रेचुलेशन्स असांजी तरफ़ां सिंध टीवी तरफ़ां सॼे तरफ़ां यकीनन ख़ुशियूं ईअं ईंदियूं ज़िंदगी में ख़्यालु रखिजो जेका नई पार्टनर हुजे तव्हांजी अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो जीअं था लाॾे ते हलो साईं फ़हीम शाह जी शादी आहे उन जे लाइ सेरो इहो असांजो दोस्त आहे प्यारो आशिक़ सूमरो उन जी शादी आहे अॼु सो सभिनी दोस्तनि जे लाइ पर असां अॼु जेको ॾाढो पेश कयूं था हिन ख़ुशीअ में हिन स्टूडियो में हिते सिंध टीवीअ ते साईं ख़ालिद शाह खे डेडिकेट करियो था सभिनी दोस्तनि खे ओ परदेसी प्यारा ओ परदेसी प्यारा कराची वारा ओ परदेसी प्यारा कराची वारा ओ रात रही वञो हिकु ॾाढी लॻी आसिक ॾाढी लॻी आसिक ओ रात रही वञो हिकु ॾाढी लॻी आसिक ॾाढी लॻी आसिक ओ परदेसी प्यारा हलण वारा ओ परदेसी प्यारा हलण वारा ओ रात रही वञो हिकु ॾाढी लॻी आसिक
परदेसी प्यारा खानवण वारा ओ परदेसी प्यारा खानवण वारा ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ ओ अज रखो जो सऊद खो घुराया वॻो अज़ीज़ जो माथो घुराया ओ वॻो नान जो मां सऊद खो घुराया वॻो सुनान जो मां सऊद खो घुराया ओ तेजे मथा मां हीरा चढ़ाया मथा मां हीरा चढ़ाया ओ रात तेजे मथा मां हीरा चढ़ाया ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ सिक ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ सिक ओ परदेसी प्यारा खानवण वारा ओ परदेसी प्यारा खातुर वारा ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ सिक ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ सिक वॻो त साईं जो मां मखो घुराया वॻो त सोणल जो मां पार घुराया तेजे मथा मां हीरा चढ़ाया तेजे मथा मां हीरा चढ़ाया ओ वॻो इमरान जो मां ओ वॻो इमरान जो मां काल घुराया तेजे मथा मां हीरा चढ़ाया ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ सिक ओ रात रही वञो हिक ॾाढी लॻी आ सिक ॾाढी लॻी आ सिक कराचीअ में वेही फारम भरायो मदीने वञण जो कराचीअ में वेही फारम भरायो मदीने वञण जो मदीने वञण जो रोज़ो ॾिसण जो मदीने वञण जो रोज़ो ॾिसण जो कराचीअ में वेही फारम भरायो मदीने वञण जो कराचीअ में वेही फारम भरायो मदीने वञण जो ओ मोर आशिक़ जी मां पारो घुराया ओ वॻो त अज़ीज़ जो मां ॾाढो बणाया ओ तेजे मथां मां हीरा चढ़ाया ओ तेजे मथां मां हीरा चढ़ाया ओ सुनारू सेज ते आयो आ हो अल्लाह ओ अदीम सेज ते आयो आ हो अल्लाह ओ कराचीअ में वेही फारम भरायो मदीने वञण जो कराचीअ में वेही फारम भरायो मदीने वञण जो ओ वॻो त छातो मां पारो घुराया ओ तहे त पई छातो ॾाढो बणाया ओ तेजे मथां मां हीरा चढ़ाया ओ तेजे मथां मां हीरा चढ़ाया ओ पई सेज ते आयो आ हो अल्लाह ओ पई सेज ते आयो आ हो अल्लाह ओ हेड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखो मां घुरिया ओ हेड़ा ॾींहं मुंहिंजा साईं तोखो मां घुरिया ओ तोखो मां घुरिया ओ उमेदान ॾिसण लाइ वो तोखो मां घुरिया ओ मुरादान ॾिसण लाइ हेड़ा ॾींहं मुंहिंजा साईं तोखो मां घुरिया हेड़ा ॾींहं मुंहिंजा साईं तोखो मां घुरिया ओ शादी तुंहिंजी आई आ फहीम शाह सिरा तूं जॻाया शादी तुंहिंजी आई आ अज़ीज़ सिरा तूं जॻाया ओ सिरा तूं जॻाया ओ सुरई से जब शाया ओ सिरा तूं जॻाया ओ सुरई से जब शाया खुशी तुंहिंजी आई आ सोनाल सिरा तूं जॻाया ओ खुशी तुंहिंजी आई आ सजाद सिरा तूं जॻाया